जी न्याणी सिंध जी सान्याह इंसानी हक़नि जी तंज़ीमनि, वकीलनि, आलमनि, अदीबनि, सियासी कारकुननि ऐं ख़ासि सिंधी अॻुवाणनि खे उहो यादि ॾियारणु चाहियां थी त असां न चोर, न दहशतगर्द, न ई धारिया आहियूं। असां बि सिंध जा हुआ ऐं असुली का सिंधी आहियूं। सिंधु दरिया असां सिंधियुनि जो आहे ऐं पंहिंजी शइ खसिजण ख़िलाफ़ एहतिजाज छा वेड़ विहण असां ते लाज़मी हक़ आहे। पर असांजे वॾड़नि ऐं भाइरनि त पुरअमन एहतिजाज कयो हो, जंहिं ते वॾी सरकार, पुलिस, एजेंसियुनि ऐं ख़ानगी लश्कर हथां सिधियूं गोलियूं हणाए असांजा 2 नौजवान शहीद ऐं केतिरा फटी कराया। जन मां हिक जी टंग सरकारी अस्पताल ज़रिए ख़राब कयाऊं, जेका नेठि वढराणी पई। सवें ॻोठ लिगारी बिजराणी जा ॻोठाणा ॻोल्हे पहिरियां खंभे महीने ॾेढ लाइ गुम करे तशदुद, तज़लीलूं ऐं तकलीफ़ूं ॾियण खां पोइ लंचार जे कहक महल ते हलां, भञड्राह ऐं बाह जा नाटक रचाए असांजनि माण्हुनि ते उहो ऐं ॿिया 4 केस दहशतगर्दी जा मणे जेल में मोकिले छॾियाऊं। जन जी मुलाक़ात घर भातियुनि ऐं वकीलनि सां बि लगातार बंदि रखियऊं। 20 मई खां असांजे ॻोठ लिगारी बिजराणी ते पुलिस ऐं एजेंसियुनि जो कड़ो मुहासिरो अहिड़ो जहिड़ो इसराइल फलस्तीन जे इलाइक़नि जो कंदो आहे ऐं उन मुहासिरे जी दहशत ऐं डप ॻोठ बिजराणी लिगारी जे औरतनि, ॿारनि ऐं ॿुढड़नि खे ज़हनी नफ़्सियाई दबाव, बुख, बेरोज़गारी, घरेलू परेशानियुनि अहिड़ो त झटकियो आहे जो हिकु माउ पंहिंजे 3 सालनि जी धीअ संदो दरिया में टुप ॾेई ख़ुदकशी करे छॾी, जॾहिं त औरत जे पेट में 7 महीननि जो ॿार हो। उहे ख़ुदकशियूं ऐं हिकु बाइक ते ॻोठ खां मोरो शहर ॻोठाणनि खे खणी ईंदड़ पिणु दहशत, डप, हिरास, बुख ऐं बेरोज़गारी करे ख़ुदकशी करे छॾी। उन ख़ुदकशनि खां सवाइ 10 ॿिया इंसान जेकी बीमारी जी हालत में डप खां अस्पताल न पहुचण जे करे तड़पी दम ॾिना। ऐं मोरो शहर में असां लिगारियुनि जा गुदाम, दुकान ऐं घर लुटे फुरे पुलिस मोबाइलनि में भरे पोइ ड्राहे पट कया विया। जन में करोड़नि जा सामान हुआ ऐं असां जूं करोड़नि जूं जायूं ड्राहियूं हुयूं। अॼु उन मामले खे 7 महीना थियण वारा आहिनि। माण्हू बि असांजा माराया विया, मिल्कियतूं असांजूं लुटियूं वयूं, ठुरियूं वयूं ऐं ड्राहियूं वयूं। मुहासिरो असांजे ॻोठ जो, ख़ुदकशियूं जन माण्हुनि जूं कयूं, डप ऐं केस बि असां ते। आहे को इंसाफ़ करण वारो, ॿुधण वारो या सवाल करण वारो? असां ते ही ज़ुल्म, ॾाढ, ॾेकाहो, लुटफुर, खंभजण, जड़तो केस, अंधियूं गिरफ़्तारूं, मासूम बि खंभिया विया त ॿुढड़ा बि गहले पुलिस मोबाइलनि में उछलिया विया। अहिड़ो कहर कलूर, बिन कासिम, गौरियन, गज़नवियन, खलजन, अरगुनन, तुर्खानन, मुगलन, मदद खान ऐं अंग्रेज़नि कयो हुजे मता। पर जंहिं जदीद दौर में सिंध जहिड़े सभा जहिड़े वतन जी हिकिड़े ॻोठ ते एॾो ज़ुल्म ऐं हर ज़ुल्म ख़िलाफ़ उथी पवंदड़ सिंध एॾी ख़ामोश, ॾिनल ऐं कन लाटरारियल त कॾहिं न रही। अॼु जो ॻोठ लिगारी बिजराणी खे हेकलो करे ज़ुल्म जी चकीअ में पिसजण लाइ छॾे ॾिनो वियो आहे। असां सम्झूं था त सिंध जा थाणा, सिंध जूं कोर्टूं ऐं सिंध असेंबली वॾे सरकार जे डप में लालच आॾो गोॾा खोले छॾिया आहिनि ऐं ख़ासि क़ौम परस्त अॻुवाण बि बंदूक आॾो कंधु झुकाए छॾियो आहे। सिंध पुलिस ऐं ख़ानगी लश्कर सरियाम निशाना वठी गोलियूं हयूं। नकाब पोश बंदूक बरदारनि खंभे गुम करे तशदुद, तज़लीलूं ऐं तकलीफ़ूं ॾिनियूं। कूड़ा दहशतगर्दी जा केस मढ़िया विया। बेपहुच माण्हुनि ख़ुदकशी करे छॾियूं। जन कोर्टनि ऐं जजनि खे इंसाफ़ ॾियणो हो, तन कोर्टनि ऐं जजनि असांजा माण्हू जेल मोकिले ऐं कोर्ट खाली करे हलिया विया। 7 महीननि खां बेॾोही जेल में वाड़ियल आहिनि, न था केस हलाइनि, न ई ज़मानतूं था ॾियनि। मां ॻोठ लिगारी बिजराणी जी न्याणी सिंध वासियुनि खे उहो चेताव ॾियण थी चाहियां त अॼु अव्हां असां ते थींदड़ ज़ुल्म ऐं क़यामत ते मुंहुं ॿिए पासे फेराए वेहंदव त पक ॼाणो सुभाणे अव्हां बि ईअं ई अकेला ऐं लावारिस करे मारिया वेंदव। मां थी चवां त अखि पटियो, सवाल कयो, एहतिजाज कयो, सानत बाट ऐं ॾाढ खे अॻिते वधाइण खां रोकियो। न त कुझु न रहंदो, न सिंध रहंदी, न सिंधियुनि जी सिंध रहंदी। नारायण श्याम चवणी, अलाह ईअं मथे जो किताबनि में पढ़जे, अलाह ईअं मथे जो किताबनि में पढ़जे। हुई सिंध ऐं सिंध वारनि जी ॿोली, हुई सिंध ऐं सिंध वारनि जी ॿोली। जीअं सिंध